भी को न लाइंदा हूं कुरान उते भी पयो आ इहो ईंदो मौलाना चवंदो न चईस भला जेको मस्जिद में पयो आ उहो ईंदो मौलाना चवंदो न चईस भला जेको रहल ते पयो आ उहो ईंदो मौलाना चवंदो न चईस बाकी कहिड़ो ईंदो चवंदो रहल भी तुंहिंजो हिते आ हे पनड़ा भी तुंहिंजा हिते हल कब्र में उहो कुरान उन सूरत में ईंदो जेको अर्शे मुअल्ला खां नाज़िल थियो आ चवीस मौलाना कीअं नाज़िल थियो आ जवाब ॾींदो जेको ज़ुबाने महबूब मुस्तफ़ा पढ़ी ॿुधायो आ पन्नन में त कुरान कल आयो न साईं सैयदना सिद्दीक़ अकबर जे दौर में आयो न साईं असुल जेको कुरान करीम दुनिया ते अल्लाह नाज़िल कयो त कायद अबू बकर सिद्दीक़ ताईं कुरान कीअं पहुतो चो ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुतो उमर फारूक ताईं कीअं पहुतो चो ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुतो कायनात जे ज़र्रे ज़र्रे ताईं कुरान कीअं पहुतो चओ त ज़ुबाने मुस्तफ़ा मां तमां दलील ॾियां चओ त ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुतो जेकॾहिं तव्हां सोचो त महबूब जे पाक ज़ुबान मां कुरान त रुगी सहाबा ॿुधो हुयो कायनात जे ज़र्रे ज़र्रे ताईं कीअं पहुतो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा ओ चाचा साईं गुल मोहम्मद मां रब जो कुरान पढ़ा व अज़्ज़िन फिन्नास बिल हज मां जॾहिं न कुरान पढ़ंदो हाँ 4-5 आलिम मुंहिंजे भर में हूंदा आहिनि त पोइ इहे 3 पारा खुली ईंदा आहिनि चवंदो हेॾो बि कुरान पढ़ा हेॾो बि कुरान पढ़ा वअज़्ज़िन फिन्नास बिल हज यअतूक टियों दफ़ो तो चवां यअतूक याद ॾियार जो त इन ते अलॻि मां ॻाल्हायां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे फरमायो ऐ मुंहिंजा सोहणा इब्राहीम जी मुंहिंजा सोहणा करीम रब उथंदे इब्राहीम सोहणे जो ज़िक्र छो पियो कयां ओ मुंहिंजा सोहणा इब्राहीम जी मुंहिंजा सोहणा करीम रब काबतुल्लाह तैयार करे छॾे हा मुंहिंजा मौला तैयार करे छॾे चङो हाणे हिन पहाड़ीअ ते बीही करे वॾे आवाज़ सां माण्हुनि खे चओ त अचनि माण्हुनि खे चओ त अचनि छाॾे अचनि काॾे अचनि या वअज़्ज़िन फिन्नास बिल हज हज मना ज़ियारत करण हिन काबे जे ज़ियारत लाइ अचनि हज़रत इब्राहीम निहारे चवे थो मौला तुंहिंजो हुकुम खिन ते मां हाणे जो हाणे आवाज़ थो ॾियां मां हाणे जो हाणे माण्हुनि खे सड़ड़ो थो कयां पर मुंहिंजा मौला हे त जबलनि जो इलाइक़ो आहे हे त झंगल जो इलाइक़ो आहे हे त पहाड़नि जो इलाइक़ो आहे मुंहिंजे साम्हूं त मुंहिंजो पुटु इस्माईल बीठो आहे बाक़ी कुझु माण्हू इहे त ईअं ई ॿुधंदा जबल जे चोटीअ ते छो थो चवीं त चढ़ी करे आवाज़ ॾे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुंहिंजा इब्राहीम आवाज़ ज़ुबान मां कढण तुंहिंजो कम आहे क़यामत जे अचण ताईं जेके हिन वक्त मायरुनि जे पेटनि में हन उन्हनि ताईं आवाज़ भी तुंहिंजो रब पहुचाईंदो पर जेके क़यामत जे अचण ताईं हिन काबतुल्लाह जे तवाफ लाइ जन खे मां रब क़बूल कंदुसि तुंहिंजो आवाज़ भी ॿुधंदा हिते अचे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो नारो भी हणंदा जागो था जागो था कहजो आवाज कहजो जो हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हायो त मां कुरान खोली दोला जीअं मिश्क सां ॿुधंदो मां कुरान खोले पढ़ंदुमि एतिरो कुरान पढ़ंदुमि जो दिलि ठरी पवंदी वाग मदीने जवाब दियो वाग मदीने परी पवंदी हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जो आवाज हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जो आवाज पहाड़ीअ ते बीही करे आवाज दे पहाड़ीअ ते बीही करे आवाज दे इंसान ज़ात खे कंहिंखे इंसान ज़ात ताईं अमर जे रहमन में या नस्लन में जिते भी हुया उन्हनि ताईं आवाज़ पहुची रहियो आहे पर जॾहिं अल्लाह तो चवे कुल ओ मुंहिंजा महबूब या
अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। महबूबा मुझे इब्राहिम के भी हुक्म कय में तमाणुन के आवाज दे, तोखे भी हुक्म थो कया हबीब पांजे लबड़न सा माणुन के आवाज दे। इब्राहिम जो आवाज इंसान जात जे उन रहमन ताईं पहुंचायुम, अचन जे नस्लन ते आलम अरवाह में पहुंचायुम। पर मुझा मुस्तफा तुझे रिसालत जो आवाज फर्शन से छा मां अर्शे मुअल्ला ते भी पहुंचाए छदींद से। या छो त मुझो सुनो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम, मुझो दिल पर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी कमो बेश सल्लल्लाहु वडा वडा के चो नंढड़ा वञन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जागो था हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कमो बेश 70,000 नबी और रुsul जो बाप हुआ। घणा हजार ॻाल्हायो, घणा हजार। ओ मुस्तफा जा दीवाना कुरान बुध पांजे नसीबन दे निहार। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कमो बेश 70,000 अंबिया और रुsul जो बाप हुआ। पर वो 70,000 नबियन जो बाबो अल्लाह जे दरबार में दुआ थो घुरे, वला तुखज़नी यौम युबअसून। ओ मुझा सुना करीम रब केर तो दुआ घुरे जो 70,000 नबी जो बाबो, केर तो दुआ घुरे 70,000 अंबिया और रसूल जो बाबो। ओ मुझा करीम रब जी मुझा सोना खलील मुझा मौला कयामत जे ॾींहुं मां इब्राहिम जो पर्दो रख जा। जागो था मुसलमानो, जागो था। वो इब्राहिम अलैहिस्सलाम जेके जरे नमरूद बाह में उछलाए रहियो आ, मलाइका चवन सुना हुक्म कर बाह के ठारे छड़ियो। चवे तो निकरी वञो रस्ते मां, जे मुझो यार राज़ी आ त इब्राहिम सड़न में राज़ी आ। एडो अल्लाह जो आशिक, एडो अल्लाह जो सुनो खलील, तॾहिं बि दुआ थो घुरे उन क़यामत जे दिहाड़े मंज़र खे आॾो रखी करे मुंहिंजा मौला क़यामत जे ॾींहुं, मौला क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो पर्दो रखजां, मूंखे रुसवा न कजां। ओ कलमे वारा मुस्लमान अखियूं खोल, 70,000 नबियन जो अबो अल्लाह जे आॾो दुआऊं घुरे, तुंहिंजो मुंहिंजो सुनो महबूब मुस्तफा अम्मा आमिना जो लाल बैठो हुजे। अल्लाह पढ़े कुरान नाज़िल करे यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्या वल्लज़ीना आमनू। ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब तू त तू हई, पर तुझे जुती सिधे करण वारन खे बि मुझा महबूब क़यामत में दुखियो कोन कंदुसे। तुझे मथा कलमो पढ़ण वारन खे दुखियो कोन कंदुसि, आशिकन दीवानन खे दुखियो कोन कंदुसि। मां इब्राहिम अलैहिस्सलाम जो जिक्र भी कयो, आका करीम अलैहिस्सलाम जो जिक्र कयो। हाणे पुछो त छो कई, जॾहिं मोकियो आहे इमाम हुसैन जो सवाल कयो त जवाब ॾिया, पुछो मूंखों चो त जिक्र छो कई। जी मुझा दोस्त इन करे हजरत इब्राहिम अल्लाह जो खलीला, मुझो मदीने जो मीर अल्लाह जो हबीबा। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के भी बचड़ो वठी करे
कुर्बानी जे ला मैदान में अचणो पयो आ। मुझे महबूब मुस्तफा के भी पांजे बचड़न के कुर्बानी ला मैदान जो दस ॾेई मोकिलणो पयो आ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मैदान मिन्ना में भी अल्लाह जे खलील जो लाला, मैदान करबला में भी अल्लाह जे हबीब जो लाला। बिनी की यादो रखदा हलो मैदान मिन्ना में भी दह जी तारीख, मैदान करबला में भी जवाब दो मैदान करबला में भी दह जी तारीख। होडे भी नबी जो लाला, हेडे भी नबी जो लाला। मिन्ना में भी नबी जो लाल, करबला में भी नबी जो लाल। अञा वधी करे चवा मिन्ना वारन ते भी दुरूदा, करबला वारन ते भी दुरूदा। मिन्ना वारन ते भी दुरूद, करबला वारन ते भी दुरूद। अञा अगते वधा मिन्ना वारन खां भी सवा निमाज कान थींदई, करबला वारन खां सवा भी निमाज कान थींदई। जागो था मुसलमानो अखियूं खोलियो, न मिन्ना वारन जे याद खां सवा निमाज थींदई, न करबला वारन जे याद खां सवा निमाज थींदई। जॾहिं ॿई ॻाल्हियूं गॾिजी आयूं त दिल में सवाल पैदा थियो त हाणे त ॻाल्हि बरोबर बरोबर पई अचे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? जेॾी महिल फ़र्क़ ते ईंदासीं त मिन्ना वारन जी याद साल में फ़क़ति 4 ॾिहाड़ा, करबला वारन जी याद सजो साल रब जिंदा करे छड़ी आ। अञा वधी करे चवा मिन्ना मिन्ना वारन जी याद रुगो वडेरन ते, मिन्ना वारन जी याद अल्लाह लाज़मी कया उन्हनि ते जेके बकर वठी सघन, जेके वहड़ो वठी सघन, जेके उठ वठी सघन, जेके दांद वठी सघन, जेके ढोर वठी सघन। मिन्ना वारन जी याद उन्हनि जे ला लाज़िमा, पर मुझे लजपाल हुसैन जी याद अमीर गरीब नंढे वॾे ला रब लाज़िम करे छड़ी आ। मुझा दोस्त अजीज वडो फर्क आ। मां कीअं तोरिया मिन्ना वारन खे, ऐं मां कीअं तोरिया करबला वारन खे। इते बिहार जे हिकिड़ो जुमलो चवां, जेॾी महिल मिन्ना वारी अम्मा, जेॾी महिल मिन्ना वारी अम्मा कंगड़ी ॾेई करे पंहिंजे पुटड़े खे तैयार करे मोकिलियो आ। इन ला तैयार करे मोकिलियो आ त मुंहिंजो बचड़ो घुमण थो वञे, मुंहिंजो बचड़ो मिलण थो वञे, घुमी मिली मोटी ईंदो। होॾा करबला जे अमड़ बि बचड़ो तैयार कयो आ, अमड़ बि कंगड़ी ॾिनी आ, पर इन उम्मीद ते न त मुंहिंजो वञी वरी मोटी ईंदो। करबला जी अम्मा थी चए वञण वारा बचड़ा, अल्लाह तुझो मुहाफ़िज़ा, मुझो महबूब मुस्तफा हौज़े कौसर जा प्याला भरियो बीठो आ। जागो था मुसलमानो, मिन्ना वारन खे करबला वारन सां गॾु कीअं तोरिया। जेॾी महिल मिन्ना वारी अम्मा, जेॾी महिल मिन्ना वारी अम्मा पंहिंजे बचड़े खे तैयार करे मोकिलियो आ। मैदाने मिन्ना में अम्मा पाण चौदीवारीअ जे अंदर महफूज़ वेठी आ। अम्मा पंहिंजे कपड़नि सां, पंहिंजे चादरुनि सां पंहिंजे चौदीवारीअ घर में हिफ़ाज़त में आ। पर कीअं तोरिया करबला वारन खे? जेॾी महिल करबला वारन पंहिंजा बचड़ा करीम रब जे दरबार में मोकिलिया, उन्हनि जे मथड़े तां कपड़ा पला था विया, उन्हनि खे शाम दिमश्क जे बाज़ार में घुमाईंदा रहिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि खे सवारीअ ते बिना कंहिं ॾाज ॾामण जे, उन सवारीअ ते बिना कंहिं कजाए जे उखाड़ी पुठनि उठनि जीअं ते विहारे करे करबला वारन खे सफ़र कराईंदा रहिया। कीअं तोरिया मिन्ना वारन खे ऐं कीअं तोरिया करबला
भला वारन खे चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिना वारन जो पंहिंजो मकाम पर करबला वारन जो रब कयो पंहिंजो मकाम। गाल समझ में आई। हाणे मां कुरान करीम जी जेका आयत करीमा बेस में तिलावत कयम खुशखबरी बुधो। अल्लाह फरमायो ज़ालिकल्लज़ी युबश्शिरुल्लाह ही आगे उहो तोहफो जंहिंजी खुशखबरी दे थो। को न ॻाल्हायव कंहिंखे दोस्त खुशखबरी ॾींदो आहे, कंहिंखे उस्ताद खुशखबरी ॾींदो आहे त तूं सुठनि नंबरनि में पास थींदे, कंहिंखे मां खुशखबरी ॾींदी आहे त अल्लाह कंदो तूं अमीर थींदे, कंहिंखे दोस्त चवंदो आहे अल्लाह कंदो तूं एसपी थींदे। हुन खुशखबरी ॾिनी अलाए पूरी थिए अलाए न थिए, लेकिन अॼु क़ुरान करीम में उहो मुंहिंजो करीम रब खुशखबरी ॾेई रहियो आहे जेको सिर्फ़ इरादो कंदो चवंदो आ कुन फयकून थी वेंदो आ। केर तो खुशखबरी दे? जवाब ॾियो केर तो खुशखबरी दे? नसीबत ॾिसो, नसीबत ॾिसो। ज़ालिकल्लज़ी युबश्शिरुल्लाह, अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे उन खजाने जी, अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे उन तोहफ़े जी, अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे उन हीरन ऐं मोतिन जी। ए अलॻि अलॻि तफ़सीर जा हवाला पियो ॾियां। अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे महबूब जे क़रीबी रिश्तेदारनि जी। अञा सादा जुमला चवा, अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे पंजतन पाक जी। नालो वठां तोखे ॾुखियो लॻंदो त क़ुरान में लिखियो कोन पियो आहे। जे मां चवां अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे अलीउल मुर्तज़ा जी, हसनैन करीमैन जी, खातून जन्नत जी, तूं सादड़ो माण्हू मुझी पवंदे। केतिरा तफ़सीर आॾो आणींदे, इन करे मां सिधो सिधो थो हलां। अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे कंहिंखे इबादहू, कंहिंखे ॻाल्हायो सदको वञाव। न ॻाल्हाईंदो न मां त हींअर पघर जी मशीन वारी बिल्कुलु गरम थी पंहिंजे जोबन में अचे वई। तव्हां न ॻाल्हाईंदो त मूंखे थधे थियण में बि देरि कान लॻंदी। डंडे वारो पको हले थो पियो पुठियां। अल्लाह खुशखबरी ॾेई रहियो आहे। केर ॻाल्हायो केर खुशखबरी ॾेई रहियो आहे? अल्लाह कंहिंखे खुशखबरी ॾेई रहियो आहे इबादहू पंहिंजे बाननि खे। हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ ते बीहंदो हलां, अल्लाह जे क़ुरान करीम खे खोलींदो हलां। ओ मुंहिंजा करीम रब हिकिड़ो खुशखबरी ॿियो तो करीम रब जी ज़ात ॾेई रही आहे। ऐलान तो थिए त पंहिंजे बाननि खे मौला हिन काइनात में त सभई तुंहिंजा बाना। जवाब ॾियो काफ़र कंहिंजा बाना आहिनि? जल्दी ॿुधायो। मुशरिक कंहिंजा बाना आहिनि? मजूसी कंहिंजा बाना आहिनि? मुर्तद कंहिंजा बाना आहिनि? यहूदी कंहिंजा बाना आहिनि? मौला है बाना त सभई तुंहिंजा। अल्लाह चए थो मुंहिंजे क़ुरान खे थोरो अॻिते पढ़। मां अल्लाह पंहिंजे बाननि मां अल्लज़ीन आमनू, मां खुशखबरी उन्हनि बाननि खे ॾिनी आहे जन ईमान आंदो आहे। जन ईमान ॻाल्हायो, जन ईमान आंदो आहे। व अमिलु सालिहात, जन सुहिणा अमल कया। मुंहिंजा मौला हिते सॼो राज वेठो आहे। अदे ग़ुलाम अकबर जे उताक में स्कूल में ॻोठ अली ख़ान बिरोहीअ वटि हिते ॻोठ में सॼो राज वेठो आहे। जंहिं जी चथा रखूं चए थो मां अमल सालिह कंदो आहियां, मां ई अल्लाह जो बानो आहियां। मौला हे त मुल्क गंढिजी पवंदो। भला क़ुरान में थोरो खोले ॿुधाए त ख़बर पवे तुंहिंजो केर आहे। ख़ुशि थियो त मां क़ुरान पढ़ां।
टिजो था त किथे ॻाल्हि ॻिचीअ में न पइजी वञे ईअं टिजो था न ओ चरिया टिजो न क़ुरान रहमत क़ुरान वरी चो क़ुरान रहमत जेॾी महिल तव्हां सम्झो अड़े भेणा हीअ ॻाल्हि त मुंहिंजे गिचीअ में पइजी वई उहा गिचीअ में न सम्झ ईअं सम्झ अड़े भेणा न चो अल्हम्दुलिल्लाह हिन ॻाल्हि जे करे रब मूंखे जहन्नम जे बाहि खां छुटकारो अता करे छॾियो यकदम तौबह कर तुंहिंजो कम आहे क़बूलण कम मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो मुंहिंजा सोना करीम रब स्पीड तेज त नाहे न मार गुजरो जे तकड़ में तो चंद मत का कणी वसे तो कुछ बगालियो करे वठा मुझा सोना करीम रब ओ मुझा मिठड़ा खालिक मालिक रब इन गोठली खान जे मथा पांजे रहमतन जो वस्कार कर मुझा मौला पांजे खैर ई बरकत जे रहमतन जो नुज़ूल फरमा ई ओरे परे का आयलन जो झोलियों पांजे रहमत सा भरपूर फरमा सबनी जे दिलन जो उम्मीदू पूरी फरमा इन गोठ जा जे के अजीजो कारब दुनिया छड़े विया मौला हसनैन करीमैन जे सदके उनन खे तमा फरमा पर जेका जमायत आया इनन जे अजीजो अकारब जी भी बख्शिश फरमा ओ मुझा सोना करीम रब रब तो चवे जी मुझा बाना मौला असा थोड़ो पान में गंढिजी पया हो मौलवी साहब असा मौली साहब तो चवे त मां अल्लाह जो बानो मां ईमान वारो मां अमल सालिह तो कया एडा से गुल मोहम्मद तो चवे मां तो कया रब तो चवे गंढिजो न मां कुरान तो मोकलिया मुझो कुरान बुधो ओ जेको उनते पूरो लहे ओ पान के समझे पढ़ा कुरान हेडे बिनिहारे कुंड में शहजादड़ा वेठा हन पढ़ा रब जो कुरान अल्लाह फरमायो व इबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्द हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा दिल खोले जो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान दिल ठारे थो या न थो ठारे जी जो सुभान अल्लाह मुझे सुने करीम रब जे ज़ात बा बरकात फरमायो रहमान जा बाना उहे रहमान जा बाना उहे जेके जमीन ते जने हलंदा कंधु हेठ करे हलंदा वडाई सा कोन हलंदा तकब्बुर सा कोन हलंदा हज़ारे एकड़न जा मालिक पर पोब कंधु जमीन ते हेठ होंदो आ 50,000 जो वगो पर कंधु जमीन ते 50 लख जी गाड़ी पर पोब कंधु जमीन ते मुझा दोस्त अजीज रब्बी जुल जलाल फरमायो कोठ जो चंगो कयान पोब कंधु हेठ करे हलन इलाके जो अमीर कयान पोब कंधु हेठ करे हलन मौला चौथा करे हलन रब तो फरमाए उन्हनि मुझे बानन के मुझे बाने थियण ते नाज़ा हिन दुनिया ते कोई नाज कोन्हे को जो त उन्हनि के ख़बर आ हीअ दुनिया हीअ दौलत ही बाग ही बंगला अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदा पर जेते रब सुहिणो राज़ी थींदो आ उन लाइ हिते भी भलाई हूंदी आ त क़ब्र हशर में भी ख़ैर हूंदो आ नालो कंहिंजो भी न खणदुम सबको पंहिंजे पाण दे निहारे जे लतीफ सरकार फरमाए वञी छो वणकार पढ़ा विच में लतीफ जो बैत न मज़ो ईंदो न वञी छो वणकार अदा तू हित न गोली हो तखे की न लतीफ चे पारो चो बेपार थी सती मधु सदरो बिरत पुनलसी पार तिहा पोइ निगार त तो बि तेरो दोस्त जो
थी सती अध सदरो जेके यार असां वायदा कया थे उहे पूरा कर पो यार तो में आ तू यार वट है परे दूरी आई समझी वियो त अल्लाह जा बाना केर हन अल्लाह पहरी निशानी बुधाई जमीन ते कंदो हेठ करे हलंदा हन पर जे कदे वाट वींदे कहीं किन्नो बि ॻाल्हाए छॾियो उनखे किन्नो जवाब को न ॾींदा हन जागो था कंहिंजा बाना चओ कंहिंजा बाना असां औलाद खे चवंदा आहियूं मुंहिंजो पुट थी करे चुपड़ी करे आयो आ भाड़ियो आ हिकड़ी केर चवई ॾह चई पो साहो कजा चीच केर खणी बाह कटे छॾजा औलाद सां दुश्मनी न कर या शैतान जे यारन जी निशानी अल्लाह जे आशिकन जी निशानी इहा व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जदे को जाहिल किन्नो ॻाल्हाईंदो आ त जेको अल्लाह जो आशिक हूंदो आ उहो किन्ने खे भी अस्सलामु अलैकुम चई हलियो वींदो आ अस्सलामु अलैकुम जी माना चाहे तो ते अल्लाह जी तो ते याने हुन गार दिनी हिन चेस्तो ते अल्लाह जी सलामती हुजे इहो केर ये कंदो आ जो जेते सुहणो रब राज़ी हुंदो आ जवाब दियो केर कंदो आ जवाब दियो केर कंदो आ चो तो गरीब जो बार कंदो आ चो छोदा सिधो सो चो तो गरीब जो बार ये कंदो आ अमीर जो बच्चो चोदो तो मां खणा बंदूक जवाब बाबे के घुराया सूबेदार के ओ मुंहिंजा दोस्त इन दुनिया जे ताकत ते नाज न कर नाज करणो थई त मुझे सोने रब्बे जुल जलाल जे मेहरबानी ते नाज बन निशानियों बुधायम टी निशानी मुझे अल्लाह बुधाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो रातियों सभिन जूं गुज़रंदियूं हन रातियों मुझे बानन जूं भी गुज़रंदियूं हन के टिकटॉक ते रात गुज़ारींदा हन के ड्रामा ॾिसी रात गुज़ारींदा हन के मुझा दोस्त अज़ीज़ सजी रात पैकेज करे फोन ते रात गुज़ारींदा हन मुझे करीम रब फरमायो जेके मुंहिंजा हन जन जो मां अल्लाह जन खां राज़ी हां उहे रातियूं केॾी महिल सजदन में गुज़ारींदा हन केॾी महिल रुकू ऐं क़ियाम में गुज़ारींदा हन जागो था न कोन था जागो मुल्ले निंड्र फिटाए छड़िया आधी जो वठे तो बांगू दे ओ चरिया तुंजी निंड्र तो फिटाए तो के चवे तो छो जहते न अल्लाह राजी थींदो आ उनके सजदे दीण जी तौफीक अता फरमाइंदो आ जेका मुजो रब न रुसी विंदो आ उनका सजदे करण जी तौफीक खसे छडींदो आ ये जागो था तो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह मां मौजू ते अचा मौजू टिड़ी वयो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खुशखबरी दिनी कंहिंखे जो पंहिंजे बानन खे कंहिंखे खुशखबरी दिनी पंहिंजे बानन के पंहिंजे बानन मां चूंडे केड़ा चो ईमान वारा केड़ा चूंडे ईमान वारे जी निशानियों कहिड़ियूं जो उहे अमले सालिह कंदा हन सुहिणा कम कंदा हन अल्लाह जो जिक्र कंदा हन क़ुरान करीम के शौक़ सां पढ़ंदा हन गरीबन जी मदद कंदा हन हडऊं वडऊं ॾेई खैरातूं करे मिस्कीनन गरीबन के खाराईंदा हन कंहिं बेवह औरत जी मदद कंदा हन कंहिं यतीम जी सार लहंदा हन कंहिं बेवस लाचारन जी मदद कंदा हन ऐं मुझे मदीने जे मीर फरमायो उन अमल जो केडो न मज़ो हूंदो जेको करण वारो जंहिंजे ला कंदो आ उनखे ख़बर कान हूंदी आ करण वारे ऐं खुदा जे ज़ात खे इल्म हूंदो आ न समझी सघियो त खोलिया समझी विया हो त मां अॻिते हला
समझी वियो मांगते तो हला मुझा दोस्त अजीज मुझे सोने करीब रब उन का बाद फरमायो हाने मां इन हिस्से ते थोड़ो रुगी तर्जुमो कंदुस वधीक न ॻाल्हाईंदुस छो त उलमा खां ॿुधंदा आया हो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा करीम जे नुज़ूल जो अंदाज तरिसो पहिरो अधु हिस्सो अल्लाह पंहिंजे ज़ात के खुद मुखातिब थी करे बानन के तो चवे मां तो खुशखबरी दिया पंहिंजे बानन के उन शय जी उन नेमत जी उन हीरे जी उन मोती जी उन खजानन जी जेके ईमान वारा मुजा बाना अमल सालिह करण वारा हाने सहाबा जी तबियत में मौला असा के हुक्म थे वो केड़ो हीरो खजानो रब तो चवे कुल महबूब हीरे जो नस तू दीन अखियों दा खोलियो अजर मां थो दिया खुशखबरी मां थो दिया उन्हनि जूं निशानियूं मां थो ॿुधाया पर मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा उन हीरन ऐं मोतिन जो दस तूं ॾे मुझे मदीने जे मीर फरमा हाज़िर मुंहिंजा मौला ला असअलुकुम अलैहि अजरा तव्हां जो कुछ भी मां मुस्तफ़ा खे न खपे इल्ला हा खपे तो छा खपे अल मवद्दत फिल क़ुरबा